अवां सभिनी दोस्तनि जे अवामी प्रेस क्लब जे मेंबरनि जे ऐं असांजे समाजी वर्करनि जे सभ खां पहिरीं अवां जो शुक्रियो थो अदा करियां ऐं तव्हां पाण सभई इहो हिकिड़ो अहम इशू जेको अॼुकल्ह मलीर जे ज़मीन जो हले थो ऐं जेका वालार मलीर जे ज़मीन ते थिए थी मुख़्तलिफ़ इदारनि जे नाले ते ऐं कब्ज़ा बि मलीर में एतिरा गैर क़ानूनी कब्ज़ा बि थियनि था जंहिंमां आउं सम्झां थो असांजी मलीर जी जेका डेमोग्राफी आहे उहा बि घणे हद ताईं मुतासिर थी आहे। असां मलीर जा जेके असल बाशिंदा आहियूं जिन वटि असल ज़रिया माश जेको हो चौपायो माल ऐं ज़रिए ज़मीनियूं जेके हुयूं उहे हुयूं हालातनि जे करे कुझु अहिड़ा हालात पैदा थिया जंहिंमें क्लाइमेट चेंज जो बि हिकिड़ो वॾो असरु हो ऐं ॿियो रेती बजरी जे निकिरण जे करे ऐं टियों इहो त असां वटि हिकिड़ा मूरूसी खाता हुआ ज़मीननि जा किन जे ॾाॾे जी किन जे परॾाॾे जे खाता हुआ उन जे तक़सीम थियण जे करे माण्हुनि जी जेके थोरियूं ज़मीनियूं बचियूं माण्हुनि विकिरो करे छॾियूं बिल्डरनि सां ॿियनि सां विकिरो करे छॾियूं। इहे सभु फैक्टर जेके गॾिजी असांजे मलीर जे डेमोक्रेसी खे मुतासिर पियो कयो। असांजो वाहिद सोर्स जेको रहियो हो त भई असां पंहिंजे मलीर जे एग्रीकल्चर बेल्ट खे कीअं बचायूं ऐं उन लाइ करे असांजी शुरू में इहा कोशिशि हुई त असां वियर्स ठाहियूं पाणी खे रोकियूं जे पाणी जेको ज़ाया थो थिए उनखे बचायूं ऐं 30 साल जेका असांजी लीज़ जेका ज़मीन आहे उहा असांखे रिन्यू थी मिले। ऐं ॿियो वॾो इशू असांजो इहो हो त जेके असांजा ॻोठ आहिनि उन खे लीज़ डीड मतिलबु कन्वेंस डीड जंहिंमें लीज़ डीड मिले थी जंहिंजे हिकिड़ा कानूनी वॾी हैसियत थिए थी उहा तव्हांजी प्रॉपर्टी जी वैल्यू बि थिए थी क़ीमत बि थिए थी ऐं उनजी तव्हां मालिकी बि करे सघो था। उहे असांजो पहिरीं डिमांड हो। तव्हांखे सभिनी ख़बर हूंदी त जॾहिं मूं इलेक्शन खटी हुई इमरान ख़ान जे साम्हूं त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब उते मलीर जे माण्हुनि खे मुबारकबाद ॾियण करे उनजो शुक्रियो अदा करणु आयो हो त असां सभ खां पहिरीं जेका डिमांड रखी हुई उहा रखी हुई त असांजा ॻोठ लीज़ करियो असांजी 30 साल ज़मीन रिन्यू करियो। अगरि उहा तव्हां रिन्यू नथा करियो उनजो नुक़सानु जेको असांखे थिए थो उहो इहो थो थिए त जेके ज़मीनदार जंहिंजी रिन्यू नथी थिए उनखे ब्रोकर मुख़्तलिफ़ क़िस्म जा माण्हू वञी उन्हनि खे भड़काइनि था ऐं उन्हनि खे चवनि था त भई तुंहिंजी ज़मीन हाणे तूं धणी न आहे ज़मीन सरकारी थी वई आहे ऐं तव्हां पंहिंजी ज़मीन
वेकिरो करियो, तव्हांखे 2 पैसा मिलंदा, वरना इहा ज़मीन तव्हांजी सरकार खणी वेंदी। ऐं अहिड़े जाइ ते इहे शयूं घणियूं थियूं आहिनि, जंहिंमें पोइ लैंड ग्रैबरनि चाइना कटिंग करे उहे ज़मीनियूं वेकिरो कयूं आहिनि। असां बार बार पंहिंजे हुकूमत साम्हूं बि इहो मुतालबो रखंदा रहिया आहियूं त भई तव्हां लीज रिन्यू नथा करियो, उन जा नुक़सान असांखे हीअ थियनि था, जंहिंजे करे असांजी ज़मीन कन्वर्ट थी वञे। ऐं ॿियो त इहो त सभ खां वॾे में वॾो इशू इहो आहे त ही जेको वॾो शहर आहे कराची, करोड़ जी आबादी आहे, उन में को बि तव्हांखे पार्ट न मिलंदो, को बि तव्हांखे न मिलंदो। तव्हां अक्सर महसूसु कयो हूंदो त छुट्टी जे ॾींहुं लखें तइदाद में जवान माण्हू निकिरी अवांजी जेके ग्रीन बेल्ट जेका थोरी घणी बची आहे उन में तफ़रीला करे ईंदा आहिनि। जेके तलाउ ठहियल आहिनि उन में उहो व्यंजण ईंदा आहिनि। असांजो मक़सदु इहो आहे त भई हेॾो वॾो शहर आहे ऐं हिकिड़ो वॾो एॾो इशू आहे क्लाइमेट चेंज जो, पूरे दुनिया उन खां परेशान आहे। जंहिंखां पहिरीं मुतासिर जेको मुल्क सभिनी मां मुतासिर थिए थो उहो असांजो मुल्क पाकिस्तान आहे। तव्हां ॿाहिरां मुंहिंजी तक़रीरूं ॿुधियूं हूंदियूं असेंबली में बि, मूं हमेशह इन ते ज़ोर भरियो आहे क्लाइमेट चेंज ते, भई इहा क्लाइमेट चेंज जेका तबाही आणे थी उन जो असांखे एॾो नुक़सानु भरिणो पवंदो इन असांजे शहर कराची खे बि ऐं इनखे बि। तव्हां महिरबानी करियो, वफ़ाक़ी हुकूमत बि पंहिंजो हिकिड़ो हिसो विझे, सिंध हुकूमत बि हिसो विझे, असांजो 30 साल लीज रिन्यू करियो ऐं हिते जेके बि एग्रीकल्चर ज़मींदार या काश्तकार आहिनि उनजी मदद करियो, वियर्स ठाहियो ताकी इहे ज़मीनियूं आबाद थियनि। तव्हां ताज़ो ॾिठो हूंदो त राजस्थान में, इंडिया जे ॿियनि इलाइक़नि में बरसाति जो पाणी ज़ाया थियण खां बचाइण लाइ करे माण्हुनि उते खूह ठाहिया आहिनि त इहो पाणी जेको उन खूहनि में वञे त वाटर टेबल मथे थिए। असां वटि अफ़सोस सां इहो चवणो थो पए त असां वाटर टेबल मथे करणु छॾियूं, असां वटि जेको ज़ेर ज़मीन पाणी आहे उहो हिते हज़ारनि टैंकरनि जे ज़रिए चोरी में विकिरो कयो थो वञे, जेका असांजे ग्रीन बेल्ट लाइ करे वधीक तबाही जो बाहिस थो बणिजे। त इहे जेके बि ॻाल्हियूं जेके आहिनि जेका असां पेश कयूं आहिनि त भई असांजे ग्रीन बेल्ट खे बचायो, असांजे ॻोठनि खे लीज करियो। इहो ख़तरो असांखे इन जे करे हो छो त तव्हां सभिनी यादि हूंदो मस्तूर साहिबु, तव्हां बि हुन जिदोजहद में रहिया आहियो जॾहिं मुशर्रफ जे ख़िलाफ़ु मुशर्रफ हिकिड़ो ॿिटो निज़ाम आंदो हो। पाण सभिनी कोशिशि कई हुई त इहो निज़ाम असांखे न खपे। असांखे असांजे ॿाराड़ी डिस्ट्रिक्ट कौंसिल असांखे अलॻि, असांजी हैसियत उहा रूरल एरिया वारी ॿाराड़ी एरिया असांखे खपे। पर उन खां पोइ वरी इहो निज़ाम रहियो पीपल पार्टी जे दौर में बि। उन वक़्तु बि असां पंहिंजी पूरी कोशिशि कई त इहो निज़ाम असां लाइ करे तबाही जो बाहिस आहे। पर छा थियो, पूरे सिंध में उनजे ख़िलाफ़ु मूवमेंट हली, उहो निज़ाम ख़तमु करिणो पियो। वरी असांजी हुकूमत कराची जी मेयरशिप हासिलु करण लाइ करे असांजे डिस्ट्रिक्ट कौंसिल ख़तमु कई। जॾहिं वाहिद आउं होसि, मूं अचे हिन ई प्रेस क्लब में इहो चयो त हीअ असांजी वरी तबाही थींदी। असां अर्बन एरिया में वरी शामिलु थी वेंदासीं, जंहिंमें असांजी 30 साल लीज जी कानूनी हैसियत ख़तमु थी वेंदी। असांजे ॻोठनि जी जेका असुल लीज ख़तमु थी वेंदी। असां वरी उहो सिलेक्ट थींदो कच्चा आबादी वारो
वो कच्ची आबादी उहे आहिनि जिन ते माण्हुनि कब्ज़ा अचे कया आहिनि। असां कब्ज़ा खो न आहियूं, असांजूं आबादियूं को 100 सालनि खां इहे आबादियूं ॻोठ क़ाइमु आहिनि। जॾहिं पाकिस्तान न ठहियो त इहे ॻोठ उन ज़माने जा ॻोठ क़ाइमु हुआ। कल्ह जेका फ़कीरमंद ॻोठ जी चढ़ाई थी आहे उते मुंहिंजा त अज़ीज़ आहिनि, उते हिकिड़ी बिल्डिंग आहे, कल्ह अॼु कंहिं तस्वीर बि हलाई आहे, जेका बिफोर पार्टीशन वाणियुनि जे ज़माने जी ठहियल आहे। उहो वाणिया ज़मीन हिते रहंदा हुआ। ॿी बिल्डिंग तव्हांखे लिंक रोड ते तव्हांखे मिलंदियूं। टी तव्हांखे हुसैन ॻोठ डेरे में अहिड़ियूं पुराणियूं बिल्डिंगूं मिलंदियूं जेको साबित थो करे त इहे ॻोठ अॼोका न आहिनि, कब्ज़े जा ॻोठ न आहिनि। इहे क़दीमी ॻोठ आहिनि जेके क़ाइमु थियल आहिनि हिते। पर हालात इहे आहिनि, कॾहिं एजुकेशन सिटी जे नाले ते, कॾहिं बैरिया जे नाले ते। असां तरक़ी जे ख़िलाफ़ु न आहियूं, असां तरक़ी जे ख़िलाफ़ु न आहियूं। असां सम्झूं था वक़्त जी ज़रूरत मुताबिक़ तरक़ी थींदी आहे, शहर वधंदा आहिनि, रस्तनि रोडनि जी ज़रूरत थींदी आहे। इहे पूरे दुनिया में इहो थिए थो। जॾहिं शाहरा भुट्टो ठही हिते, तव्हांखे यादि हूंदो, तंहिंमें असांजा ॻोठ आया थिए, असांजूं क़बीलियूं ज़मीनूं आयूं थिए, असांजूं सरकारी ज़मीनूं उन में आयूं थिए जेके आबादी वारियूं हुयूं। ऐं उन में अलाह जी महिरबानी सां मलीक जे मुंतख़ब नुमाइंदनि पूरो स्टैंड वरितो। ऐं दावा सां थो चवां त का बि वण हिकिड़ो न कटियो आहे, का बि ज़रे ज़मीन हुन में न आई आहे। सिर्फ़ु हिकिड़े जाइ ते एकड़ ऐं सवा एकड़ किरे असांजे कामिरे जी ज़मीन आई हिते, ऐं उनखे बि ठीकु ठाकु मुआवज़ो मिलियो आहे। ऐं कुझु जेको ठाहिणो उहो पहिरीं न करे सघिया, इहो ग़ुलामान ॻोठ ते कुझु घर ते मुतासिर थिया। ऐं उन्हनि घरनि खे बि असां पंहिंजी कोशिशि करे ठीकु चङो मुआवज़ो ॾिनो ऐं ॻोठारा ख़ुशि आहिनि उन में। हाणे ॻाल्हि इहा त जेको एजुकेशन सिटी जो मसइलो हलियो, उन में पहिरीं चऊं 10,000 एकड़ ज़मीन एजुकेशन सिटी खे ॾियनि था। ऐं असां सभु पाण में गॾु थियासीं ऐं ज़ाहिर असां पंहिंजी ॻाल्हि पंहिंजे क़यादत जे अॻियां पेश की त भई ही ज़मीन अव्हांजी जेका थिए थी, अव्हां जॾहिं इहे सभु एजुकेशन सिटी खे इहो ज़मीन ॾींदाऊं, पोइ असांजे मारण लाइ क़ब्रस्तान त छॾियो, कम से कम क़बर त हुजे न, असां मरण खां पोइ क़बर त असांखे मिले, ॻोठ त असांखे। पर बहरहाल असांखे सुठो रेस्पॉन्स मिलियो। ऐं उन में मीटिंगूं थियूं, कमेटी ठही जंहिंमें मुजाहिद जोखियो साहब बि उन कमेटी में हो। ऐं उन में इहे फ़ैसिला थिया त का बि ज़रे ज़मीन जेका 30 साल लीज़ आहे उहो मुतासिर न थींदी, का बि ॻोठ मुतासिर न थींदो, उनखे असां एक्सटेंशन ॾींदासीं, वधीक ज़मीन ॾींदासीं। क़ब्रस्तान लाइ करे ज़मीनूं असां रखंदासीं। ऐं ॿियो कहिड़ियूं ॻाल्हियूं थिए थियूं, पंहिंजो जिते ग्रीन बेल्ट हूंदो, चाहे उहा 30 साल लीज़ आहे या न, जा कंहिं वटि 30 साल न आहे बि, त उहो ग्रीन बेल्ट आबादी थिए थी, असां हुते कंहिंखे बेरोज़गार कोन कंदासीं। इहा असांजी उन वक़्तु मीटिंग थी, जंहिंमें मीटिंग कोई नंढी न हुई, जंहिंमें अदी फरियाल टालपुरी चीफ मिनिस्टर साहब हो, चीफ सेक्रेटरी साहब हो, DC असांजो मलीर जो शामिल हो, ऐं असांजो
सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू हुन में शामिल हो। इहे असांजा फ़ैसिला थिया। असां ठीकु आहे, पर असांजो ॿियो बि फ़ैसिलो असां चयो इहो फ़ैसिलो सिर्फ़ु हिकिड़े जाइ ते न थींदो, फेज़ 2 ते न थींदो। उन खां पोइ ॿाहिरनि ज़मीन में बचे थी, असांखे इतराज़ न आहे तव्हां हुते वञी एजुकेशन इदारा ठाहियो, इंडस्ट्रियूं ठाहियो, पर कम से कम जेके शयूं असां वटि आहिनि, ज़री ज़मीनियूं असां वटि आहिनि, असांजा ॻोठ आहिनि, उहे त असांखे महफ़ूज़ करे ॾियो न। उन खां पोइ ख़बर पई त ॻाल्हि असांजी जेका फ़ैसिला थिया उन ते को अमल दरामद को ॻाल्हि अॻियां वधी कोन। बाद में जॾहिं ख़बर पई त भई वरी हिननि इहो मामिलो शुरू कयो आहे, त असां पंहिंजी पूरी कोशिशि कई त पंहिंजे क़यादत सां मिलिजे, चीफ मिनिस्टर सां इन बारे में ॻाल्हाइजे। जॾहिं असांखे ख़बर पई त ही अचनि था ऐं हिननि ज़मीन ते उहा असांखे जॾहिं इहा शइ मिली, असां उन ते चीफ मिनिस्टर खां असांजे दोस्तनि राबितो कयो ऐं उन मुंहिंजे ख़्याल में अंगारे ॾींहुं 3 बजे चीफ मिनिस्टर जी मीटिंग रखियल हुई ऐं उन में मूंखे बि आऊं इस्लामाबाद पे वियुसि। मूं पहिरीं पुछा की चवां ताईं का इतला न आई आहे मीटिंग जी, ऐं जहाज़ में वेठो त पोइ मूंखे जहाज़ जे अंदरि इतला मिली। मुंहिंजो हाणे जहाज़ मां लही नथो सघां, उन में सॼो जहाज़ तयारु आहे निकरण। मूं ॿिए ॾींहुं कोशिशि कई त आऊं मोटी अचां हिते, पर पोइ मान साहब वेठो हुनखे सॼी तफ़सील ॿुधाईंदो। जहाज़ लेट बि थियो ऐं ॿियनि जहाज़नि जा टाइम अहिड़ा टाइम ते हुआ जो 3 बजे मीटिंग में पुॼी नथो सघां। पर मुंहिंजे असांजे पाण में राब्ता हुआ सभिनी जा। असांजे सदर साहिबु राजा साहिब जो हिन में वॾो किरदारु आहे, सलीम साहिब जो, जाम साहिब जो, सभिनी जो हिन में वॾो हिकिड़ो किरदारु इहो सभिनी मेंबरनि जो। ऐं उन्हनि मूं चयो तव्हां असांजे तरफ़ां बि जाम साहिब बि मौजूदु न आहे उनजे घर में। पोइ तो हाणे आहे फोन तो उनजो मैसेज असां चयो तव्हां कन्वे करियो। जाम साहिब जो मैसेज, मुंहिंजो मैसेज बाक़ाइदे उते कन्वे थियो आहे त भई असां पोइ बि हुननि जो इन मामले में मौक़िफ़ तमामु सख़्तु आहे ऐं हुननि जो इहो मौक़िफ़ आहे त असां कंहिं बि सूरत में पंहिंजे माण्हुनि सां बीहंदासीं ऐं असां अवां सां इन मामले में न आहियूं। असांखे जेको छा चइबो उहो असांजो मौक़िफ़ बि हुते बाक़ाइदे ॿुधायो वियो ऐं चीफ मिनिस्टर ॾाढी पॉज़िटिव घणियूं ॻाल्हियूं उते पॉज़िटिव थियूं त भई असां इहो न कंदासीं। असांजो दोस्त सभु मुतमइन थी उतां हलिया ऐं ॿिए ॾींहुं ख़बर पई त उते पहुची विया ढेर में। ऐं मुंहिंजो अकरम सां बि राबितो हो, मुजाहिद सां बि राबितो हो। असां बहरहाल असांजे बि सूरत हालत कोन हुई। असां इहो ई चयो त भई ॾिसो न, असीं अवां सां गॾु आहियूं ऐं असीं कंहिं बि सूरत में अवां ते बिल्कुलु ऐं को रख रखानी नथो करियां। मूं हिनखे खुले हुन में चयो, मुंहिंजो बाबा विढ़णो आहे, मरणो आहे, पंहिंजे शइ लाइ जान ॾियणी आहे, ॾियणो आहे। तव्हां